कोरंगी में मंशा जो रुझान घटिजण बजाए तेज़ीअ सां वधी रहियो आहे, जंहिंजे करे जेको आहे नौजवाननि सां गॾु मासूम ॿारनि ऐं औरतुनि ते बि जेको आहे उहो इन जो असरु पइजी रहियो आहे। हू बि जेके मंशा जा आदी बणिजी रहिया आहिनि। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं कोरंगी ज़मान टाउन थाणे जी हद चकरा ॻोठ में, जिते ग्राउंड बि आहे त स्कूल बि आहे ऐं उते ई जेको आहे मंशा जो हिकु वॾो अॾो बि क़ाइमु आहे। हिते मौजूदु नौजवाननि ऐं मासूम ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मंशा फरोश जा माण्हू वेंदा आहिनि, मंशा हिते ग्राउंड माण्हुनि खे ॾेई वेंदा आहिनि। पुलिस साईं अचे थी, पैसा वठी हली थी वञे। पुलिस जो को बि अहिड़ो को रद्द अमल न आहे जो हिननि खे ख़तमु करे सघे। मासूमनि ॿारनि जे साम्हूं चरस था पीअनि, हिरोन था पीअनि ऐं को कार्रवाई करण वारो न आहे। त असां इहा ई अपील कयूं था IG आहिनि, DC आहिनि, जेका भी वॾा वॾा माण्हू आहिनि, तो बाबा मुस्तक़बिल ॿार जो तमाम ख़राब थी चुको है। हेरोइन पीने से पहले मैं मशीन ऑपरेटर था, सिलाई का काम करता था। मेरे को 1.5 साल हो गया तकरीबन। यार दोस्तों में बैठ उठ के चरस पीते थे, हेरोइन का धुआं लगा, फिर हेरोइन पीने लग गया। आहिस्ता आहिस्ता ऐसे हमारी जिंदगी तबाह बर्बाद हो गई। 1500 1800 कम से कम 1000 रुपए की दिहाड़ी लगाता था, 800 रुपए घर पे देता था, 200 रुपए मेरा खर्चा बहुत होता था। आज 1000 रुपए भी मेरे लिए बहुत कम है। सब भाइयों से मेरी एक रिक्वेस्ट है, माँ के लालों से, अल्लाह पाक करे मौला पंचतन पाक के सदके अल्लाह साईं सब भाइयों की इस नशे से लालच से जान छुड़वाए। मंशा थोड़ा राती थोड़ी बैठो आहे, इहो जेको ॿियो खपण वारो आहे उहो त ॿियो कोन हूंदो न। हे त वीचारा पियण वारा आहिनि गरीब। खेॾूं त असांजो को बाल थो वञे त असांजे साम्हूं मंशाट था पीअनि। 2-3 चकर पुलिस आई आहे पर इन्हनि खे खणे कोन थी। असांजे पोयां जंहिंमहिल लॻनि था, असां गलियुनि में असां पंहिंजे घर था वञूं त असांजे पोयां था लॻनि। असां जॾहिं बि पैसा या कुझु खणी था वञूं तेॾी महिल था असांजे पोयां लॻनि। उहे त ॿार पीअनि था, उन्हनि खे ॾिसी पोइ उहे बि शिखता आहिनि। मंशा केरु मना भी कोन करे थे, केरु वॾो आहे केरु भी मना कोन करे। हमारा आने वाला जो मुस्तकबल है वो उनकी तरह निकलेगा तो क्या हमारे मुल्क में क्या हाल होगा। गवर्नमेंट को ऐसे करना चाहिए ना कि इन पे पाबंदी लगानी चाहिए, कंट्रोल करना चाहिए। हाणे ॾिसंदो टोला जा टोला निकिरंदा, इन्हनि खे बजायूं पिया था असां। वरी कोई कानून वारा चवंदा ग्रैंड ऑपरेशन वारा बि आया, 2-3 दफ़ा हिननि खणी बि विया आहिनि। वरी वरा रिटर्न थी वापसि अचंदा, ख़बर न आहे हुनजो इलाज थिए थो या नथो थिए। जो चवणु आहे त मंशा जे ख़ात्मे लाइ का बि मज़बूत हिकमत अमली नाहे जोड़ी वई ऐं मंशा जा आदी जेके माण्हू आहिनि हिते घटिजण बजाए जेको आहे उनजो अंग तेज़ीअ सां वधी रहियो आहे ऐं पुलिस जेका आहे इन जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई करे। कैमरामैन तारिक जान मीरानी सां गॾु निज़ामुद्दीन भुट्टो, द सिटी न्यूज़, कोरंगी, कराची।